सिंधी आखाणी दिल जो नातो बाग छोड़ा। सिधो साधना चयो, न पापा जी, तव्हांखे कहिड़ी फ़ोन करण जी ज़रूरत आहे? तव्हां त असांजा हरता करता आहियो। मां त सिर्फ़ु हिन करे चयो कि तव्हां घर आराम कयो आहे, मां हिते सभु संभाले वठंदसि। बसि इन जे पापा जीअ बि चयो, हा मां बि ईअं ई तो मस्ती कयां पुट, काई ॻाल्हि न आहे। साधना बि सिधो चयो, अचो पापा, ऐं कुर्सी अंदरि सिरकाए ॾिनी। वेहण लाइ चयो, चांहि पाणी बि पुछो। थोड़ी झट ॿिन्ही ॻाल्हियूं कयूं ऐं सिधो चयो, पुट किथे ॿाहिरि वञे पई? साधना बि चयो, जी पापा जी, थोड़ा कम हुया पताए अचां, ऑफिस जा बि घर जा बि। मथां पापा जी चयो, हा बराबरि ॻाल्हि आहे। इन सोच जे करे ई मां हिते ऑफिस में आयसि। मां ईअं चयो त के हूअं बि घर वेठो आहियां, इन खां त ऑफिस में वञी वेही रवां त तूं थोड़ी ॿाहिरि जी ज़िमेदारी वग़ैरह बि पूरी करे सघंदी आहे, त ज्यादा घर में टाइम ॾेई सघंदी आहे, ॿारनि सां गॾु वेही सघंदी आहे। इन सोच करे मां ऑफिस में अची वियसि त थोड़ी झट ऑफिस जो बि वेही करे कमु ॾिसी वठंदसि, तोखे आथत ॾियण लाइ। सिधो साधना बि जवाबु ॾिनो, जी पापा जी, तव्हां सुठो कयो, पर मम्मी बि त अकेला थी पईंदा न। पुट हा साॻी ॻाल्हि आहे, तूं बि त अकेली थी पईंदी आहे, तोखे बि ओतिरो ई साथ ॾियणु ज़रूरी आहे। साधना सां थोड़ी झट ॻाल्हियूं कंदे कंदे नेठि साधना चयो, पापा जी हाणे मां निकिरंदसि, थोड़ो कमु पताए अचां, ऐं मीटिंग जे लाइ बि जे सेट थियो त मां कंपनी मां थींदी वेंदसि, पोइ सिधो घर ई हली वेंदसि। जे तव्हां चओ त मां तव्हांखे वठंदी वञा। पापा जीअ जवाबु ॾिनो, न पुट, मां पंहिंजे लेखे पहुची वेंदसि, तूं बि पंहिंजे लेखे कमु पताए सिधो घर पहुची आराम कजांइ। साधना हानी भरी ऐं उतां निकिती। उते निकिरण शर्ती रमेश खे कॉन्टेक्ट कयो ऐं उते कॉफ़ीअ जे लाइ मिलिया। कॉफ़ीअ ते चङी झट ॻाल्हियूं कयूं, पहिरां जूं पोइ जूं, ऐं कंपनीअ जे बारे में बि तमामु घणो सुठो ॿुधायो। ऐं सिधो चयो, साधना तूं दिल्लीअ खां हमेशह लाइ शिफ्ट थी वई आहीं? सिधो साधना बि चयो, दिल्लीअ में बि बिज़नेस वग़ैरह त चालू ई रहंदो, पर पापा जी ऐं मम्मीअ खे ईअं हुयो कि हिते अची वञूं, इन हिसाब सां हिते अची विया आहियूं। ऐं हिते थोड़ो सुठो थी वेंदो त शायदि दिल्लीअ खां हमेशह लाइ हिते सेट थी वेंदो बिज़नेस, पर कोशिश जारी रहंदी। अॻिते जो कुझु बि ख़बर कान्हे का, कुदरत कंहिं पासे फेरो खाए। ऐं उन जे अखियुनि में पाणी अची वियो। रमेश कुझु पुछे, इन खां अॻु में उन जे पाणी गिलास अॻियां ॾेई करे नरमाईअ सां चयो, साधना प्लीज़ कोई प्रॉब्लम आहे छा? तो तूं मूंसां शेयर करे थी सघीं? साधना बि चयो, न बिल्कुलु न, ऐं कंपनीअ में हेतिरो तो साथ ॾिए पियो, इहो बि तमामु सुठो आहे। ॿियो ॿुधाए, तूं बड़ौदा खां हिते कीअं? साधना इलाही सरल नमूने सां सवाल कयो। रमेश बि चयो, हा इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे, शायदि कुदरत खे इहो ई मंज़ूर हूंदो। बसि स्कूल वग़ैरह जी लाइफ पूरी थी, उन खां पोइ मुंहिंजी ज़िंदगीअ में काफ़ी बदलाव अची चुको। शायदि इन बदलाव जे करे ई मां हिते अची वियसि, ऐं मुंहिंजो कंहिंसां हाणे कोई कॉन्टेक्ट बि कान्हे को। सिधो उन जे फ़ोन ते रिंग वॼी ऐं रमेश उन रिंग ॾे निहारियो। उहा रिंग कंहिंजी हुई पाण ईंदड़ एपिसोड में जल्दी ॿुधंदासीं।